त बि मूंखे दुआ कजो इंशाअल्लाह ताला। अल्लाह सी फरमाए तो मिनल मस्जिद अल हराम इलल मस्जिद अल अक्सा, नबी खे सैर करायम ओ मस्जिद हरम मके वारी खां वींदे अड़ो सल्लल्लाहु हेॾे निहारियो। हिकिड़ो माण्हू आहे जेको माउ ऐं पीउ जे आॾो पुट आहे। छा आहे माउ पीउ जे आॾो? ॾाढे ॻाल्हायो। इहा हुनजी हिकिड़ी हैसियत आहे जो माउ ऐं पीउ जे आॾो पुट आहे। ॿी हैसियत पंहिंजे पुटनि जे आॾो उहो साॻो माण्हू वरी पीउ आहे। पंहिंजे पुटनि जे आॾो छा आहे? ॾाढे चओ। वरी पोटनि जे आॾो ॾाॾो आहे। पोटनि जे आॾो शागिर्दनि जे आॾो उस्ताद आहे। शागिर्दनि जे आॾो उस्तादनि जे आॾो शागिर्द आहे। मुर्शिद जे आॾो मुरीद आहे, ग़ुलाम आहे। जे पाण मुर्शिद आहे त वरी मुंहिंजा दोस्त मुरीदनि जे आॾो मुर्शिद आहे। माण्हू त हिकिड़ो आहे, माण्हू पोइ साॻो माण्हू पुट बि आहे, साॻो माण्हू पीउ बि आहे, साॻो माण्हू ॾाॾो बि आहे, साॻो माण्हू उस्ताद बि आहे, साॻो माण्हू मुंहिंजा दोस्त मुरीद बि आहे, साॻो माण्हू मुर्शिद बि आहे। माना हिकिड़ो माण्हू आहे पर हुन जूं जुदा जुदा हैसियतूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां आमना जे लाल जूं बि टे हैसियतूं आहिनि। हिकिड़ी हैसियत मुंहिंजे नबी पाक जी बशरी हैसियत आहे। ॿी हैसियत मुंहिंजे नबी पाक जी मलकी हैसियत आहे। टी हैसियत मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जी हक़ी आहे। हक़ी जे इंसाननि सां गॾु आहे त बशरी लिबास में आहे। जे मलाइकनि सां गॾु आहे त मलाइकनि खां बि अॻे आहे। पर जे वरी मलाइकनि खे छॾे करे ख़ुदा जे हुज़ूर में हक़ी मंज़िल ते वञी पहुचे थो त उते मलाइक बि कोन था पुॼनि पिया। उते मुंहिंजे महबूब पाक जी वरी हैसियत हक़ी आहे। घणियूं हैसियतूं थियूं हाणे त सम्झ में आयो न। बशरी जो माण्हुनि सां गॾु आशा सिद्दीका सां गॾु आहे, हज़रत हफ्सा सां गॾु आहे, हज़रत फातिमा सां गॾु आहे, चइनि यारनि सॻुरनि सां गॾु आहे, हसन हुसैन सां गॾु आहे, हज़रत अबू हुरैरे सां गॾु आहे, पंहिंजे मिटनि माइटनि सां गॾु आहे। ज़मीन ते घुमंदो आहे, फिरंदो आहे, खाईंदो आहे, पीअंदो आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात दुनिया जो कारोबार बि कंदो आहे, निंड बि कंदो आहे, आराम बि कंदो आहे, पंधु बि कंदो आहे। अल्लाह जो हबीब नमाज़ बि पढ़ंदो आहे, वुज़ू बि कंदो आहे, सहाबा सां गॾु हूंदो आहे। इहा मुंहिंजे हबीब पाक जी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बशरी हैसियत आहे। पर ख़ुदा जो कसम आहे इहा बशरी हैसियत आम बशरनि खां निराली आहे। हैसियत बशरी ज़रूर आहे पर ॿियनि जहिड़ी नाहे। चओ ॿियनि जहिड़ी, ज़ोर सां ॿियनि जहिड़ी, खुली चो ॿियनि जहिड़ी। तोड़े बशरी हैसियत आहे। कंहिं चयो आहे मुहम्मद बशरुन ला कल बशर, याकूत हजरुन ला कल हजर। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ाहिर बशर थी आया पर बशरन मां कहीं जहिड़ा न आहिनि। जीअं याकूत हिकिड़ो पत्थर आहे पर याकूत पत्थरनि जहिड़ो न आहे। आहे पत्थर पर ॿियनि पत्थरनि जहिड़ो न आहे। त मुस्तफ़ा बज़ाहिर बशर आहे पर ॿिए कहीं बशर जहिड़ो। भली तव्हां कंहिंखे बि तो दरिया रोड जे कंहिं मौलवीअ खे, कंहिं हाजीअ खे, कंहिं पीर खे, कंहिं दरवेश खे, कंहिं सैयद खे, कंहिं उम्मतीअ खे जंहिं 7 हज कया हुजनि, 50 हज कया हुजनि, या को पीर काहे अचो वॾियूं झुंझूं करे हले, उन्ही खे वठी अचो, हलाईंदोसि न आज़ाद हुनजो पाछो नज़र ईंदो त चंड में बि नज़र ईंदो। आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हायो। माना हलंदो ज़मीन ते त हुनजो पाछो नज़र ईंदो। ऐं पर जे ॾींहं जो वेठो हूंदो तो पीर साहब हुजे, अब्दुल रहीम हुजे, मुफ्ती साहब हुजे, मौलाना हुजे, वडेरो हुजे, नवाब हुजे, 5000 एकड़ जो मालिक हुजे, करोड़पति हुजे, वेठो हूंदो न, फिरी फिरी मख भूं अची नक ते वेहंदसि। हाओ या न? तव्हांजे भिरिया रोड में अहिड़ो माण्हू को आहे हथ मथे खणे जंहिंखे ते मख न वेहंदी हुजे?
उहो सुझेव थो भला भला जंहिंजो पाछो न हुजे सुझेव थो कुर्बान वञा आमिना जे लाल तां मुंहिंजे पुठियां नमाज़ पढ़ंदा हो पर ख़्याल सां पढ़ंदा करो मता सम्झो त असां हुज़ूर जे पुठियां बीठा आहियूं हुज़ूर जो मुंहुं काबे ॾे आ असांजो मुंहुं हुज़ूर ॾे आ हुज़ूर जी पुठी असां ॾे आ पुठियां जीअं वणे तीअं पिया पढ़ूं पाण फरमाइनि था वल्लाहि ला यख़्फा अलैया रुकूअकुम वला सुजूदकुम वला खुशूअकुम अव्हां जो रुकू अव्हां जो सजदो अव्हां जे दिल वारी कैफ़ियत मां मुहम्मद करीम खां मख़फ़ी कान्हे का मूंखे अल्लाह जो कसम आ जे मां मुहम्मद करीम अॻिते ॾिसंदो आहियां इएं मां मुहम्मद पोइते बि ॾिसंदो आहियां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हुज़ूर फरमाया त जीअं मां अॻिते ॾिसंदो आहियां तीअं पोइते ॾिसंदो आहियां इन्ही हदीस जे शरह में अल्लामा अली कारी ऐं हज़रत मौलाना शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी ॿिन्ही बुज़ुर्गनि वरी ॿियूं हदीसूं नक़ुल कयूं आहिनि त अल्लाह जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था रुगो पोइते न बल्कि मां मुहम्मद करीम त ऊंदा ही राति में बि ईअं ॾिसंदो आहियां जीअं तव्हां चिटे ॾींहं में ॾिसंदा आहियो अव्हां जूं नज़रूं जीअं चिटे ॾींहं में ॾिसंदियूं आहिनि मां मुहम्मद मुस्तफ़ा जूं अखियूं मुबारक ईअं ऊंदा ही राति में बि ॾिसंदियूं आहिनि ऊंदा ही बि मुंहिंजे लाइ कुझु कान्हे का छो त जेकॾहिं सिज चंड खे नूर मिलियो आहे त बि मुंहिंजे ज़ात जे सदके मिलियो आहे अदा हाणे इन्ही बशरियत सां कहिड़े मुल्ला जी बशरियत पहुचंदी महबूब करीम ॿ महीना कोन वापराईंदा हुआ घणा महीना मुल्ला खां जा ॿ वेला बंदि कयो जे घर जा थांव न भञे त मुंहिंजो नालो लाहे छॾियो आहे या न आहे छितो थी पवे हेड़ी मूंखे मारे छॾियो देर करे छॾियो करम जमाल जी फ़क़िरा पेशकश छितो थी पे रुगो ॿ वेला मानी न मिलेसि कुर्बान वञा आमना जे लाल तां महीननि जा महीना गुज़री वञनि मुस्तफ़ा खे परवाह ई कान्हे का अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिकिड़े दफ़े रोज़ो रखियो आहे बुखारी में हदीस आहे रोज़े जो कमु छा आहे त सजल थिए खां पोइ खोले छॾिजे वरी सारीअ जे टाइम ते वरी मानी खाइजे रोज़ो रखी पाणी पी नियत कजे वरी सॼो ॾींहुं रोज़ो वरी शाम थिए त वरी छोड़े छॾिजे वरी मानी खाइजे ईअं न बाबा रमज़ान अचे वठो तयारी आहे अल्लाह नसीब कंदो आहे भई यार अगस्त में चओ सुभान अल्लाह मज़ो बि तॾहिं आहे न साईं हा उञ लॻे ख़ूब लॻे बुख लॻे ख़ूब लॻे पोइ पाणी बि शाम जो मज़ो ॾिए त मानी बि मज़ो ॾिए हुज़ूर फरमाइनि था लिस्साइम फरहतान फरहतुन इंदल इफ्तार व फरहतुन इंद लिक़ाइर रहमान रोज़ेदार खे ॿ फरहतूं आहिनि हिकिड़ी फरहत जंहिंमहिल रोज़ो छोड़ींदो आहे गर्मी छितीअ में सख़्तु रोज़ो पोइ थधो थधो पाणी पीए त वार वार मां दुआ पई निकिरंदी आहे हिकिड़ी फरहत इहा अथसि ॿी इंद लिक़ाइर रहमान रोज़ेदार खे जॾहिं रब पंहिंजो दीदार कराईंदो त ठरी पवंदो रोज़ो आहे सही पर असीं गर्मी जो अलाह शल पनाह शल ईमान बि चओ आमीन साईं क़िबला हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह से गरी के रहमत फरमाए उहे फरमाईंदा त हिकिड़े मवाली रखियो रोज़ो पोइ रोज़ो त रखियईं पर अची ॿिए परीअ खां पोइ भवाटियूं चढ़ियुसि जीअं रखी फाथो हाणे छा कयां गर्मी बि आहे नशे बि वरायो भंग बि बरायोसि अची ॿिए पहरी खां थोरो सिज हेठि लड़ियो भंग घोटे छा औस पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मक़ाम वाइज़ वेठे फरमायूं मथे निम जो वण हो उन निम जे वण में के झिरकियूं वेठियूं हुयूं झिरकी जो कम ची 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 कंदी आहे ॿ पाण में विढ़ी पियूं हिकिड़ी झिरकी जी विठ किरी अची हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह जे कपिड़े खे लॻी पाण मथे जो निहारियऊं त उहा झिरकी ॿ अध थी टुकर टुकर थी मरी पई पाण वाइज़ खे जारी रखियऊं जंहिं तकरीर ख़तम करे दुआ पढ़ूं उहा अॻियां झिरकी मुई पई आहे हिकिड़े माण्हू अर्ज़ु कयो आहे पीरान पीर तूं त रहमत लिल आलमीन जी औलाद नबी पाक जो बचड़ो आहे हिन ग़रीब जानवर ते अहिड़ी का गज़ब जी नज़र विधई जो ज़र्रा ज़र्रा थी पई आहे पाण
उथी करे हुन जे मथां हथ जो घुमायूं त उहा मोल झिरकी वरी जेरी थी उॾाणी हली वई। पाण फरमायो साईं जेरी त कयो पर मारे वछो। पाण फरमाए था मूं कान मारी यार खे कावड़ आई। मूं कान मारी कंहिं मारी यार खे कावड़ आई। उनी रब्बुल आलमीन जेको मुंहिंजो मेहरबान रब आहे उनी खां इहा ॻाल्हि बर्दाश्त कान थी त मुंहिंजे अब्दुल कादर जे न विठ छोला थी आहे। मां कोन मारी आहे, मुंहिंजे रबन मारी आहे। जे सिंधी में चइबो आहे त मां यार ते कख बि न सहां। तुंहिंजो भेणा अंधो मंढो चिॿो यार उन ते तूं कख न सही। मुंहिंजो मुस्तफ़ा त बेमिसाल नबी आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अॼु मां सबक वेठे पढ़ायो मिशका शरीफ में महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात नमाज पढ़ाई। नमाज पढ़ी वञी फारिग थिया त वरी असहाब ने मुंहुं करे पाण फरमायूं त ख़बरदार मुंहिंजे पुठियां नमाज पढ़ंदा हो पर ख़्याल सां पढ़ंदा करो। मता सम्झो त असां हुज़ूर जे पुठियां बीठा आहियूं। हुज़ूर जो मुंहुं काबे ॾे आहे, असांजो मुंहुं हुज़ूर ॾे आहे। हुज़ूर जी पुठी असां ॾे आहे। पुठियां जीअं वणे तीअं पिया पढ़ूं। पाण फरमाइनि था वल्लाहि ला यख़्फा अलैय रुकूअकुम वला सुजूदकुम वला खुशूअकुम। अव्हां जो रुकू, अव्हां जो सजदो, अव्हां जे दिल वारी कैफ़ियत मां मुहम्मद करीम खां मख़फ़ी कान्हे का। मूंखे अल्लाह जो कसम आहे जे मां मुहम्मद करीम अॻिते ॾिसंदो आहियां ईअं मां मुहम्मद पोइते बि ॾिसंदो आहियां। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हुज़ूर फरमाया त जीअं मां अॻिते ॾिसंदो आहियां तीअं पोइते ॾिसंदो आहियां। इन्ही हदीस जे शरह में अल्लामा अली कारी ऐं हज़रत मौलाना शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी ॿिन्ही बुज़ुर्गनि वरी ॿियूं हदीसूं नक़ुल कयूं आहिनि त अल्लाह जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था रुगो पोइते न बल्कि मां मुहम्मद करीम त ऊंदा ई राति में बि ईअं ॾिसंदो आहियां जीअं तव्हां चिटे ॾींहं में ॾिसंदा आहियो। अव्हां जूं नज़रूं जीअं चिटे ॾींहं में ॾिसंदियूं आहिनि मां मुहम्मद मुस्तफ़ा जूं अखियूं मुबारक ईअं ऊंदा ई राति में बि ॾिसंदियूं आहिनि। ऊंदा ई बि मुंहिंजे लाइ कुझु कान्हे का। छो त जेकॾहिं सिज चंड खे नूर मिलियो आहे त बि मुंहिंजे ज़ात जे सदके मिलियो आहे। अदा हाणे इन्ही बशरियत सां कहिड़े मुल्ला जी बशरियत पहुचंदी। महबूब करीम ॿ महीना कोन वापराईंदा हुआ। घणा महीना? मुल्ला खां जा 2 वेला बंदि कयो जे घर जा थांव न भञे त मुंहिंजो नालो लाहे छॾियो। आहे या न आहे? छितो थी पवे हेड़ी मूंखे मारे छॾियो आहे देर करे छॾियो। करमल जमाल जी फ़क़िरा पेशकश। छितो थी पे रुगो 2 वेला मानी न मिलेसि। कुर्बान वञा आमना जे लालता महीननि जा महीना गुज़री वञनि मुस्तफ़ा खे परवाह ई कान्हे का। अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिकिड़े दफ़े रोज़ो रखियो आहे। बुखारी में हदीस आहे। रोज़े जो कमु छा आहे त सजल थिए खां पोइ खोले छॾिजे, वरी सारीअ जे टाइम ते वरी मानी खाइजे, रोज़ो रखी पाणी पी नियत कजे, वरी सॼो ॾींहुं रोज़ो, वरी शाम थिए त वरी छोड़े छॾिजे, वरी मानी खाइजे। ईअं न बाबा, रमज़ान अचे वठो, तयारी आहे, अल्लाह नसीब कंदो। आहे भई यार अगस्त में, चओ सुभान अल्लाह। मज़ो बि तॾहिं आहे न साईं। हा उञ लॻे, ख़ूब लॻे, बुख लॻे, ख़ूब लॻे, पोइ पाणी बि शाम जो मज़ो ॾिए त मानी बि मज़ो ॾिए। हुज़ूर फरमाइनि था लिस्साइम फरहतान, फरहतुन इंदल इफ्तार व फरहतुन इंद लिक़ाइर रहमान। रोज़ेदार खे 2 फरहतूं आहिनि। हिकिड़ी फरहत जंहिंमहिल रोज़ो छोड़ींदो आहे गर्मी छितीअ में सख़्तु रोज़ो, पोइ थधो थधो पाणी पीए त वार वार मां दुआ पई निकिरंदी आहे। हिकिड़ी फरहत इहा अथसि। ॿी इंद लिक़ाइर रहमान, रोज़ेदार खे जॾहिं रब पंहिंजो दीदार कराईंदो त ठरी पवंदो। रोज़ो आहे सही पर असीं गर्मी जो अलाह शल पनाह शल ईमान ॾिजो आमीन।
साईं क़िबला हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह से गरी के रहमत फरमाए उहे फरमाईंदा त हिकिड़े मवाली रखियो रोज़ो रोज़ो त रखियईं पर अची ॿे परीअ खां पोइ भवाटियूं चढ़ियुसि जीअं रखी फाथो हाणे छा कयां गर्मी बि आहे नशे बि वरायो भंग बि बरायो सॼी ॿे पहरी खां थोरो सिज हेठि लड़ियो भंग घोटे छाणे सिज ॾे मुंहुं करे वेही रहियो ॾिठो सिज ॾे वेठो ॾिसे हाणे सिज त साईं पंहिंजी रफ़्तार सां वेंदो न मवाली खे जो अची उञ त पायो त घड़ी घड़ी चवे ओ टंगियल लहो सिज खे पियो चवे अड़े टंगियल लहो हाणे टंगियल किथां लाहियो त पंहिंजे मर्दी सां लहंदो सो मुंहिंजा दोस्त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो ॿे परी खां पोइ टे परी खां पोइ चवंदो ख़ुदा करे बणा जल्दी घड़ी भला छो सुस्त थी वई आहे अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे रोज़नि जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रोज़ा रखजो रमज़ान जो एहतराम कजो अल्लाह पाक या नेमत करे मोकिलींदो आहे इन्ही जे बरकत सां जेको ताल्लुक़दार मुस्लमान बिलज़ाबिता हमेशह रोज़ा रखंदो आहे त घणनि बीमारियुनि खां अल्लाह उनखे महफ़ूज़ रखंदो आहे महबूबन रोज़ो रखियो पर नफ़ली शाम थी रोज़ो कोन खोलियऊं बिना खाइण पीअण जे सॼी राति गुज़री वई ॿिए ॾिहाड़े बि रोज़ो रखण जे टाइम ते कुझु वापरायूं कोन वरी ॿिए ॾिहाड़े बि रोज़ो रखियऊं वरी ॿिए ॾिहाड़े शाम जे टाइम ते बि रोज़ो कोन छोड़ियऊं वरी ईअं वक़्तु गुज़री वियो वरी टे ॾिहाड़े बि रोज़े रखण वारे टाइम ते कुझु वापरायूं कोन ईअं रोज़ो रखी छॾियऊं जंहिंमहिल टियों ॾिहाड़ो थियो त वरी असहाबनि चयो यार नबी पाक खे जो टियों ॾींहुं हुआ लॻातार था रोज़ा रखनि अचो त पाण बि रखूं मुंहिंजा दोस्त वरी सहाबा किराम रोज़ा रखिया महबूबन करीमन खे टियों रोज़ो आहे सहाबनि खे पहिरियों रोज़ो आहे टियों रोज़ो महबूब जो ख़तम थियो न को खाधऊं न को पीतऊं राति गुज़री वई वरी चोथों ॾिहाड़ो थियो त न को वापरायूं न को रोज़े जे टाइम ते सहरी कयूं हाणे महबूब पाक जो चोथों रोज़ो आहे सहाबा किराम जो ॿियो रोज़ो आहे थोरो सिज मथे चढ़ियो कानो खन सिज जो चढ़ियो त को किथे किरियो पियो आहे को किथे किरियो पियो आहे को कपिड़ा पुसाए पियो पुसियूं करे को पाण खे घड़ी घड़ी पाणी पियो हणे को मथे ते पियो लाहे को कुल्हनि ते पियो लाहे को हीअं हीअं वेठो करे चप ख़ुश्क थी आहे अखियूं डरा ॾेई वियूं परेशानी जी हालत आहे अठ पहर खे ज़रे घटि अची गुज़रिया हुज़ूर करीम जी ज़ात जॾहिं सहाबा किराम जो इहो हाल ॾिठो पाण फरमाइनि था मा बाल अक़वामिन छा थियो आहे तव्हांखे कहिड़ो सबबु आहे जो तव्हां परेशान नज़र था अचो इन्ना नुवासिलु बिमिस्लिक या रसूल अल्लाह सहाबा किराम अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह असां बि साईं जन वांगुरु लॻातार रोज़ो कल्ह खां वठी करे रखणु शुरू कयो आहे साईं जन खे त चोथों ॾिहाड़ो आहे पर असांखे ॿिए ॾिहाड़े बि मुंहिंजा महबूब उञ बुख में मारे विधो आहे अल्लाह जे हबीब फरमायो अय्युकुम मिसली अवां मां केरु आहे जेको मां मुहम्मद जहिड़ो हुजे अन अबी तो इंद रब्बी हुव युतमुनी व यस्कीनी मां त राति पंहिंजे रब वटि गुज़ारींदो आहियां मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो बि आहे त मूंखे पीआरींदो बि आहे साम्हूं केरु आहे थकिजी पियासीं तव्हांजी जमात साम्हूं केरु आहे बाबा चओ सहाबी ॾाढे चओ ख़ुदा जो कसम आहे रूह ज़मीन जा गौस कुतुब वलीय पीर अगदवाण भलारा आबिद ज़ाहिद मुत्तकी परहेज़गार लखे लखे गॾु कर उहे हिकिड़े पासे रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी हिकिड़े पासे आहे या न आहे ॿुधायो आहे या न आहे सहाबा जो एॾो वॾो शान आहे जो तव्हांखे ॿुधाइजे त तव्हां हैरान थींदव सॼो क़ुरान रसूलुल्लाह जो आहे या न आहे ॾाढे जो कुफर आहे या न आहे हिकिड़ो इहो कुफर आहे ॿियो बि कुफर आहे कीअं नबी मां राह में उहद जबल जेतिरो सोन ग़रीबनि में विरहायो
हेॾो वरी मुंहिंजो असहाबी जवन जो हिकिड़ो टोयो अल्लाह जे राह में विराए त उहो तव्हांजे ओद जबल जेतिरे सोन खे असहाबी जे जवन जो टोयो मारे वेंदो। सवाब में उहो अञा मथे आहे, छो त सहाबी में ख़ुलूस वधीक आहे। चओ सहाबा में हाणे हिन सॼे जहान में मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं को हिते को मौलवी चवे त मां अबू बकर जहिड़ो आहियां, मोचड़ा हणंदोसि या कोन हणंदोसि? ॻाल्हायो। को चवे त मां उमर जहिड़ो आहियां, पादर खाए। जेकॾहिं को चवे त मां उस्मान गनी जहिड़ो आहियां त मोचड़ा खाए। जेकॾहिं चवे त मां अली मुर्तज़ा जहिड़ो आहियां त मथे में धूड़ विझिजेसि। मुंहिंजा दोस्तो, जेको सहाबन किरामन सां हमसरी करे उहो धूड़ ऐं मोचड़नि जो लाइक़ु आहे। महबूब करीम सहाबा खे तो चवे जंहिंजो एॾो शान आहे, अय्युकुम मिसली, तव्हां मां केरु मूं जहिड़ो आहे, याने तव्हां मां केरु बि मूं जहिड़ो न आहे। जे सहाबी नबी जहिड़ो न आहे त वहाबी बि नबी जहिड़ो न आहे। ज़ोर सां सुभान अल्लाह कोन थो चवीं? खुली जो सुभान अल्लाह। जे सहाबी नबी जहिड़ो नाहे, चओ सहाबी नबी जहिड़ो। मां ग़लति चवां मूंखे गोली हणी छॾियो, मां ग़लति चवां मूंखे मारे छॾियो, मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ आहे। जेकॾहिं सहाबी नबी जहिड़ो नाहे त वहाबी नबी जहिड़ो किथां थींदो? जेको सहाबनि जे जुतीअ जे बराबरि बि कोन्हे। सहाबा जो तमामु वॾो शान आहे, उहे वॾे शान वारा बि नबी जहिड़ा न आहिनि त हीअ कुत ख़ल्क़ नबी जहिड़ी किथां थींदी? कुझु शर्म कयो, कुझु हया कयो, कुझु ढूंढ जे कंहिं खॾ में ॿुॾी मरो। नबी करीम खे पाण जहिड़ो न चओ, नबी कंहिं जहिड़ो कोन्हे, सॼे जहान खां नबी निरालो आहे। असांखे छा चवणु खपे? जे ही आऊं ते ही तब बानी बारो चलजी। चओ सुभान अल्लाह। जे ही आऊं ते ही तब बानी बारो चलजी, हुजत हो त पुनल सां मूं कमीनीअ के ही असुल आर्य जाम जे पलय आऊं पेई। हू जापा इन पेरनि में तह जुतीअ ना जे ही, हाणे विसारे वेही आऊं के चिन खे कीअं रहां। मुझे महबूब करीम जी ज़ात सां हमसरी कभी कान का। मुझे महबूब पाक जी ज़ात बाबरका जी बशरियत चो पाक आ। असांजे बशरियत जहिड़ी बशरियत ॾाढे चो नाहे, चो नाहे। मोमिननि जी मां अम्मा आशा सिद्दीक़ जी न्याणी आ, हुज़ूर जो हरम आ। हुज़ूर करीम जे लाइ चवे थी त मुंहिंजे घर ईंदा हा, रहंदा हा, राति गुज़ारींदा। में बि वेंदा हा, बैतुल खला में बि वेंदा हा, पोइ मोटी ईंदा हा। मां वरी हासेकार ॾिसण वेंदी हुअसि। वल्लाह मार आई तो कत्तो कज़रन इल्ला शम्मम तुरी हल मिस्के वल अंबर। महबूब जे वेहण वारी जाइ ते मूंखे कॾहिं बि गंदगी नज़र कान आई। महबूब जंहिं जाइ तां वेही उथी ईंदा हुआ, उन जाइ ते मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू ईंदी हुई। मौलिक साहब रुगो 8 पहर तड़ न करे त राति जो माई बिस्तरे मां उथी वञेसि। चंड्रा भेणा धप थी अचई, बगल में जहिड़ो बिल्लो मोह पियो थी। उथी परे भेणा बेया फाला, अलाए कीअं किनो आहे भेणा। मथे माई 2 लतूं हणी बिस्तरे मां कढी छॾेसि। बेया फाला तूं तड़ बि कोन थो करी, हेड़ी छिती गर्मी में धप लॻी पई आहे। अड़े मुल्ला तूं न वेहिजी, तुंहिंजो पघर तुंहिंजी बदबू पैदा करे। मुस्तफ़ा जो पघर ख़ुशबूदार पघर हो। चओ ॾाढे सुभान अल्लाह। हुज़ूर जा सहाबी सहाबियाणियूं महबूब वटि शीशड़ियूं खणी ईंदा हा। साईं पाण छो शीशी आंदी अथव? साईं थोरो पघर त ॾियो।
हबीब करीम जी ज़ात पंहिंजे पेशानी तां या बाहुनि तां पघर लाहे उन शीशी में हिकिड़ो या ॿ फुड़ा विझी ॾींदा हुआ। उहे असहाब वरी उन में को ख़ुशबूदार तेल वञी गॾींदा हुआ, उहो रखी छॾींदा हुआ। शादीअ जी राति हिकिड़ी औरत पंहिंजे न्याणीअ खे लॻायो आहे। उहा न्याणी मरंदी मरी वई, पोड़ी थी वई, 90 साल जेरी ही उन जे जिस्म मां ख़ुशबू न वई। हबीबन जो पघर हिकिड़ो दफ़ो लॻुसि, पर बाक़ाइदे मां अल्लामा कादी अयाद जे हवाले सां पढ़ियो आहे त उन ईअं बि लिखियो आहे त उन माईअ में त ख़ुशबू हुई, पर माईअ खे जेको ॿारु ॼमंदो हो उन में बि ख़ुशबू हूंदी हुई। अदा मां तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं मयारूं ॾियां, कहिड़ा कहिड़ा ॾोरापा ॾियां, कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांखे सम्झाणियूं ॾियां त कुझु महबूब जो अदब कयो। अल्लाह जे महबूब करीम खे पाण जहिड़ो न चओ। जेकॾहिं पाण जहिड़ो था चओ त पोइ डबल कुफर आहे। हुज़ूर खे पाण जहिड़ो चवण में डबल कुफर आहे। चओ चओ त सेखारियांव। घणा दफ़ा कुफर आहे? 2 दफ़ा। हुज़ूर असां जहिड़ो आहे, जंहिं ईअं चयो 2 दफ़ा कुफर थो करे, 2 दफ़ा। आलमनि जी माज़रत सां तव्हांखे अर्ज़ कयां, इंशाअल्लाह उलमा बि मुंहिंजी ताईद कंदा। जेको न चवे त नबी मां जहिड़ो आहे या असां जहिड़ो आहे, उहो 2 दफ़ा काफ़िर आहे। घणा दफ़ा? ॾाढे चओ घणा दफ़ा? कीअं? ॿुधो, तवजो आहे। हिकिड़ो माण्हू थो चवे त नबी साईं माज़ अल्लाह माज़ अल्लाह, मां थो चवां माज़ अल्लाह, नबी साईं मां जहिड़ो आहे या असां जहिड़ो आहे। इन जो मतिलब छा त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जहिड़ो आहे, माना मां नबी कोन आहियां, नबी साईं बि नबी कोन्हे, असां जहिड़ो आहे। असां जहिड़ो आहे, मां जहिड़ो आहे, पाण नबी कोन्हे, पाण नबी चओ, पाण नबी, ॾाढे जो पाण नबी कोन्हे, चओ त नबी मां जहिड़ो आहे। मां जहिड़ो माना मां नबी न आहियां त असां जहिड़ो आहे, हे बि नबी कोन्हे। ईअं चवणु कुफर आहे या न आहे? ॾाढे जो कुफर आहे या न आहे? हिकिड़ो इहो कुफर आहे, ॿियो बि कुफर आहे। कीअं? नबी माज़ अल्लाह असां जहिड़ो आहे, माना छा थो चवे त नबी साईं नबी आहे, नबी साईं, ॾाढे जो नबी साईं, पर मां जहिड़ो आहे माना मां बि नबी आहियां। पर जेको नबी पाक खां पोइ पाण खे नबी सॾाए सो बि काफ़िर आहे। उहो बि छा आहे? जेको बि नबी करीम खे पाण जहिड़ो थो चवे त नबी असां जहिड़ो आहे, 2 दफ़ा डबल कुफर थो करे पियो। उनजी मुस्लमानी ख़तम थी वञे पई। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला कहीं जहिड़ो कोन पैदा कयो आहे। ओ मुल्ला, तो जहिड़ो त कोन्हे, पर मूंखां पुछ त मां तोखे ॿुधायां 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन्हे। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे हेॾे निहारियो, अल्लाह से फरमाया मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, हरम पाक वारी मस्जिद खां हलियो अक्सा मस्जिद ताईं पहुतो। मथे जी ॻाल्हि कान्हे का। अल्लाह थो चवे हाओ महबूब जी हैसियत बशरी आहे। ही जेको ज़िक्र आहे मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, अहिड़े तरीक़े सां हैसियतूं बि 3 त मंज़लूं बि 3। हैसियतूं घणियूं? मंज़लूं। पहिरीं मंज़ल मके खां बैतुल मक़दस ताईं, इन आयत में ज़िक्र आहे। वरी ॿी मंज़ल बैतुल मक़दस खां सिदरतल मुंतहा ताईं 2। 3 हैसियत ऐं 3 मंज़ल सिदरतल मुंतहा खां अर्शे मुअल्ला ताईं। अल्लाह जी ज़ात चवे थो मुस्तफ़ा जूं हैसियतूं बि 3, मुस्तफ़ा करीम जूं मंज़लूं बि 3। हिन आयत में पहिरीं मंज़ल जो ज़िक्र आहे। जे टाइम मिलियो त पोइ ॿी मंज़ल बि क़ुरान मां ॿुधायां ऐं 3 मंज़ल बि क़ुरान मां ॿुधायां। हाणे पहिरीं मंज़ल शुरू कयूं। वेहंदो सही, हाणे बस कयूं भला। 12:30 थी विया अथव, अञा न थकाओ? भला कॾहिं थकबो ॿुधायो त मां ओतिरो ॻाल्हायां। ॻोठूं मोकिलाए आया हो।
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजो 27वीं रजब जी रात जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करे सहाबा के घर रवानो करे छॾियो आ। पाण पंहिंजी सौट हज़रत बीबी उम्मे हानी जेका अली अल मुर्तज़ा जी सगी भेण आ उन जो हरम पाक में घर रहो। हज़रत बीबी उम्मे हानी जे घर आधी रात जो नबी पाक हली आया। चओ सुभान अल्लाह। सहाबन के चो तव्हां घर हलिया वञो मां रात आराम थो कयां। हितड़े पंहिंजी भेण जे घर में असां बि पंहिंजे घर हलिया विया। हूअं कानून ईअं हूंदो त रोज़ हुज़ूर नमाज़ खां तवाफ़ खां इबादत खां वांदा थींदा हा त सहाबी वेठा हूंदा हा हुज़ूर खे घर छॾे पोइ वञी घर सुम्हंदा हा। पर अॼु हुज़ूर चयो वञो मां अॼु हिते थो सुम्ही पवां। आधी रात थी वई आहे। हिन टाइम खां बि पोइ टाइम आहे। अची बीबी साहिब जो दर खड़कायूं। बीबी साहब जागी वई। अंदरां पुछी मन बिल बाब केर दरवाजे ते बीठो आहे। आधी रात जो निंड रखणी फिटाई अथसि। हुज़ूर करीम फरमाइनि था उम्मे हानी दर खोल मां मुहम्मद मेहमान आया। थरी पई। सहाबियाणी ही चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। दरवाज़ो बिस्मिल्लाह करे खोले क़िबला अचो। पाण फरमाइनि था उम्मे हानी को मेहमान टिकाए। बीबी साहिबा खे यकदम ख्याल थियो त महबूब करीम वटि जॾहिं 5, 8, 10 मेहमान ईंदा आहिनि त पोइ पाण वरी मेहमाननि खे विरहाईंदा आहिनि। 2 मेहमान तूं वठी वञ, 2 मेहमान तूं वठी वञ, 2 मेहमान तूं वठी वञ। हिकिड़ो मां बि थो वठी वञा त जीअं ख़िदमत बि मेहमान जी थिए कंहिं ते बार बि न थिए। ग़रीबी हाल बि हुयो। बीबी साहिबा खे ख्याल थियो त शायदि आधी रात जो हुज़ूर वटि के मेहमान आया आहिनि मुंहिंजे हिसे जो बि को मेहमान वठी आया आहिनि। अर्ज़ कई या रसूल अल्लाह अवां जो कहिड़ो महिमान आहे मां उनखे टिकायां मानी खारायां बिस्तरो ॾियां ख़िदमत कयां जेको हाल आहे सो हाज़िर आहे। पाण फरमाइनि था उम्मे हानी अना दैफ़ुक ॿियो केर बि महिमान कोन्हे तुंहिंजो महिमान मां मुहम्मदुर रसूलुल्लाह आहियां। जंहिंमहिल इहो ॿुधायऊं त मां तुंहिंजो महिमान आहे त बीबी साहिबा जे वार वार मां सुभान अल्लाह जो आवाज़ निकितो। छा थी चवे? चवे थी अची जे हेकार मूं सारी दे वियो त बि मूंखे दुआ कजो इंशाअल्लाह ताला। अल्लाह से फरमाए तो मिनल मस्जिद